कलोई में थर जो फितरी हुस्न समझो वींदड़ मोर पखी बीमारी वगे वडे अंग में मरण लगा। कलोई ऐं डीपलो तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में हिन वक़्त ताईं 20 खां वधीक मोर पखी बीमारी सबबि मौत जो शिकार थी चुका आहिनि। इन ॾिस में ॻोठाणनि मोहम्मद यूसुफ, अब्दुल रज़ाक ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त गुज़िरियल 1 महीने खां मोर पखी तेज़ीअ सां मरी रहिया आहिनि। असां वाइल्ड लाइफ खाते थरपारकर जे अमलदारनि खे अहिड़ा इतला ॾियण सां गॾोगॾु एहतिजाज बि कया आहिनि, पर लाॻापियल इदारे जी रिवायती सुस्ती बरक़रार आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नायाब नस्ल जे क़ीमती पखियुनि खे बचाए वञे। डीसी थरपारकर खां माना असीं पुरज़ोर अखरनि में मुतालबो था करियूं त हीअ असांजो क़ौमी पखी आहे, मोर जो सुहिणो पखी आहे, थर जी रौनक आहे, थर जो माना नाज़ आहे। इन पखी तव्हांजे वाइल्ड लाइफ खाते खे, झंगली जीवत वारे खाते खे जेको सो महिरबानी करे जल्द खां जल्द तहरक में आणीनि ऐं उन्हनि खे जेको सो मुतहरिक करे हिननि जो इलाज कराइनि, पखियुनि जानवरनि जा डॉक्टर मोकिलिनि जेको हिननि जी टेस्ट थिए। हिननि में लॻे पियो त का वायरल बीमारी आहे। वाइल्ड लाइफ वारनि खे गुज़ारिश था करियूं वधि खां वधि हे सारी शइ हिन ते रहम कयो वञे, इन खाधो खुराक जो बंदोबस्तु कयो वञे ऐं वधि में वधि हिन दवा जो बंदोबस्तु। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।